नाज़रीन हेडलाइंस हमारे ठियूं अफ़सोसनाक ख़बर तव्हां शेयर कंदासीं। दौड़ मां जिते आमिर जी पुल वेझो केरी वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। 4 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। चिनासी नवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। दौड़ में आमिर जी पुल भरिसां केरी ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में 4 ॼणा फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में ज़फ़र शेख, दानियाल ऐं दानिश शेख शामिल आहिनि। अफ़सोसनाक हादसो थियो आहे। दौड़ में आमिर जी पुल भरिसां केरी मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे में 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि में ज़फ़र शेख, दानियाल, दानिश शेख शामिल आहिनि। जी नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। दौड़ मां आमिर जी पुल वेझो केरी वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि में ज़फ़र शेख, दानियाल ऐं दानिश शेख शामिल आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। दौड़ मां जिते केरी वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। चिनासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। दौड़ में आमिर जी पुल भरिसां केरी मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। दौड़ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर निसार लाशारी सां लाइन ते मौजूदु आहे। निसार, हादसे जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, ही जो अफ़सोसनाक हादसो आहे दौड़ भरिसां आमिर जी पुल आहे लयारी रोड ते उते पेश आयो आहे, जिते 4 नौजवान आहिनि, जंहिंमें ज़फ़र अली शेख, दानियाल शेख, फैज़ान शेख ऐं साजिद भट्टी जेके मोटरसाइकिल ते सवार थी वेंचण लाइ वञी रहिया हुआ, जिन्हनि जो जेको टक्कर थियो आहे केरी सां आम्हूं साम्हूं, जंहिंजे नतीजे में 4 ई नौजवान जेके आहिनि उहे फ़ौत थी विया आहिनि। ऐं हीअ जेके फ़ौती 4 नौजवाननि जो तालुक़ु जेको आहे शेख बिरादरी सां आहे ऐं दौड़ जी उस्मान कॉलोनी जा रवासी आहिनि। अच्छा निसार, छा इन मोटरसाइकिल ते 4 नौजवान सवार हुया या थोड़ी शइ वाज़े कजो? जी बिल्कुलु बिल्कुलु, 4 नौजवान सवार हुया जेके वेंचण लाइ वञी रहिया हुआ। लॉकडाउन सबबि हिते जेके आहिनि उहे ॿार हितां निकिरंदा आहिनि, जिन्हनि ते का बि अहिड़ी क़िस्म जी का इंतिज़ामिया को बि नोटिस नथी वठे, जी सबबि 4 ॿार जेके आहिनि उहे नौजवान हुया, बिल्कुलु नौजवान हुया जेके मोटरसाइकिल ते सवार हुया, जिन्हनि सां हादसो पेश आयो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी निसार हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।